सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त आबादीअ में तेज़ीअ सां वाध सबबि वसीला महदूद थी रहिया आहिनि। तंहिं करे खाद खुराक सिहत ऐं रहाइश समेत बुनियादी सहूलियतूं बि चैलेंज बणिजी वियूं आहिनि। सिंध जे गादीअ वारे शहर कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि पॉपुलेशन टास्क फोर्स जो इजलास थियो, जंहिंमें सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो, सैयद नासिर हुसैन शाह, सैयद सरदार अली शाह, शाहीना शेर अली, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, सूबाई सेक्रेटरियुनि ऐं UNFPA हेड डॉक्टर मुक़द्दर शाह ऐं USAID जा नुमाइंदा शरीक थिया। इजलास में ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह त मुल्क जी आबादीअ में तेज़ीअ सां वाध ॻणतीअ जोॻो अमल आहे। आबादी जी शरह में 2.55% वाध थी आहे, जंहिं मुताबिक़ आबादी 24 करोड़ 10 लख आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो सिंध जी आबादी 5.5 करोड़ खां वधीक आहे, पर आदमशुमारी में घटि ॾेखारी वई आहे। सिंध में पैदाइश ऐं लॾ पलाण सबबि आबादीअ में मुसलसल वाध थी रही आहे। ॿारनि जी जल्द पैदाइश ऐं सिंध में ॿाहिरियां माण्हू अचणु आबादी वधण जा मुख्य कारण आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त आबादीअ में तेज़ीअ सां वाध सबबि वसीला महदूद थी रहिया आहिनि। रोज़गार जा मौक़िया, सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं, खाद खुराक तोड़े रहाइश हिकु चैलेंज बणिजी विया आहिनि। समूरनि मुश्किलातुनि बावजूदि सिंध हुकूमत समाजी ऐं मुआशी चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ कोशिश करे रही आहे। सैयद मुराद अली शाह चयो त असां आबादीअ वारे शोबे में पॉलिसियुनि, मनसूबनि ऐं कानून साज़ीअ ते कमु कयो आहे। आबादी ऐं वसीलनि में तवाज़ुन पैदा करणु ज़रूरी आहे।